इन्हनि जो मक़ाम मथे आहे। इहे इस्तिक़ामत वारा बाना अचो अचो, अॼु तव्हांखे उन इस्तिक़ामत वारनि बुज़ुर्गनि मां हिकिड़े बुज़ुर्ग जो ज़िक्र करे ॿुधायां जंहिंजो ॾिहाड़ो मल्हायूं पिया। उहा हस्ती आहे इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल्फसानी हज़रत शेख अहमद सरहंदी रज़ियल्लाहु तआला अन्हु, जेके मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो 2000 साल जी शुरूआत जा मुजद्दिद आहिनि ऐं उन्हनि उहे कारनामा करे ॾेखारिया। अल्लाह जी ज़ात शाहिदा मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, उन्ही बुज़ुर्ग उहा शम्मा ज़िंदा फरमाई। केतिरो अरसो गुज़री वियो आहे, पाण दुनिया में 10वीं सदी जे शुरूआत में आया आहिनि। मुंहिंजा भाउ अज़ीज़ 11वीं सदी खे शुरू करण खां अॻु में जहान खे छॾियो था पिया। उन्ही बुज़ुर्ग हस्ती जो अॼु बि कारनामो आहे जो मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो 500 साल छा गुज़री अरसो वियो आहे, पर उन्ही बुज़ुर्ग जेका शम्मा ज़िंदा कई असां अॼु बि सलामत। मां तव्हांखे थोरो तव्हांजे ज़हन खे तैयार रखां त तव्हां सोचो त इहा हस्ती कहिड़ी हूंदी जो अल्लाह पाक जा कामिल अकमल वली संदन आमद खां अॻु में ख़ुशख़बरियूं ॾींदा हुया। तव्हां ॿुधो हूंदो आलमनि ऐं बुज़ुर्गनि खां, अल्लाह जे बाननि खां तव्हां ॿुधो हूंदो त हज़रत बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह खरकान जे शहर मां अची लंघियो। उते बि बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, बा ख़लीफ़ो मुरीदो जी क़िबला, पाण फरमाइनि था हिन ॻोठ मां मूंखे ख़ुशबू थी अचे। चई गुलाब जी ख़ुशबू आहे, अतर जी ख़ुशबू आहे, सेंट जी आहे, कहिड़ी शइ जी ख़ुशबू आहे? पाण फरमाइनि था अॼु खां 40 साल बाद में हिन सरज़मीन तां अबुल हसन नाले हिकिड़ो नौजवान पैदा थींदो। पर मां तव्हांखे ॿुधायां थो, मां जान छॾे वियो हूंदुसि फैज़ वठंदो त मुंहिंजी क़बर तां अची वठंदो। अबुल हसन खरकानी खरकान में, ख्वाजा बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह बगदाद में, विच ते अलाए केतिरो बि फ़ासिलो आहे। ऐं 40 सालनि खां बाद में उहो बचड़ो पैदा थो थिए, समझदार थो थिए। हुन जा गुण ॾिसी सॼे इलाइक़े जा आलिम, हाफ़िज़, कारी, वली, गौस, कुतुब, दरवेश पाण में कशिश करण लॻा। को चवे मुंहिंजो मुरीद थी, को चवे मुंहिंजे मदरसे में पढ़, को चवे अची मूंखां फैज़ हासिल कर। हज़रत अबुल हसन खरकानी फरमाइनि था, यार मुरीद त थींदुसि पर तव्हांजो कोन, मुरीद उन जवान जो थींदुसि जंहिं 40 साल मुंहिंजे ॼमण खां अॻे ई मुंहिंजी ख़ुशख़बरी ॾेई छॾी आहे। सरकान खां इशा जी नमाज़ पढ़ी पंधु निकिरंदो हो, बगदाद में वेंदो हो ऐं बगदाद में वञी फजर जी नमाज़ हज़रत बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह जे मज़ार ते पढ़ंदो हो ऐं उन खां पोइ मुराक़बो करे उते वेही अर्ज़ कंदो हो, सोहणा जीअं ख़ुशख़बरी ॾिनी थी जीअं मूंखे मुरीद बि बणाए, इएं रोज़ जो मामूल बनाई। आख़िर उहो ॾिहाड़ो बि आयो जो मुंहिंजा दोस्तो जमल हज़रत ख्वाजा अबुल हसन खरकानी समझदार थिया, वॾड़ा थिया, अल्लाह पाक जे मार्फत जे बार खे बर्दाश्त करण वारी लियाकत पैदा थी। हिकिड़ो उहो बि ॾिहाड़ो आयो जो फजर जी नमाज़ खां बाद में हज़रत बायज़ीद बिस्तामी जी क़बर खुली पई आहे। क़बर खां अल्लाह जो वली ॿाहिरि अची भाकुर पाए समूरा लतीफ़ा तय कराए थो छॾे। सम्झो त अल्लाह जा बाना ख़ुशख़बरी ॾींदा आहिनि। चो ख़ुशख़बरी ज़ोर सां, अचण वारे जी ख़ुशख़बरी ॾींदा आहिनि, उनखे ख़बर पवंदी आहे। इहो मां पंहिंजे तरफ़ां नथो चवां, ॿुधो हदीस पाक रसूलुल्लाह जी, इत्तक़ू मिन फिरासतिल मुमिन फइन्नहु यंज़ुर बिनूरिल्लाह। मदीने वारे साईं फरमायो आहे, मोमिन जे दिल में अल्लाह पाक हिकिड़ो नूर रखियो आहे, उन नूर जे ज़रिए ख़ुदा ताला जो वलियो क़यामत ताईं जा सभु मामला ॾिसंदो आहे। तंहिंजे करे इत्तक़ू डिॼो मिन फिरासतिल मोमिन, मोमिन बाने जे फिरासत खां, फइन्नहु यंज़ुर बिनूरिल्लाह, इहो अल्लाह पाक जे नूर सां ॾिसंदो आहे। जीअं बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह जी ख़ुशख़बरी मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो हज़रत बायज़ीद बिस्तामी ख़ुशख़बरी हज़रत अबुल हसन खरकानी जी ॾिनी।
अड़े तरीक़े सां हज़रत इमाम रब्बानी जी ख़ुशख़बरी हज़रत पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी भी ॾिनी। तव्हांखे इहा थोरो तफ़सील सां ॻाल्हि ॿुधायां, तव्हांखे लुत्फ़ अची वञे, मज़ो अची वञे ऐं उन अल्लाह जे वलीअ जे मक़ाम ऐं मंज़िल जी ख़बर पए। बादशाह पीर जे मञण वारा हथ त मथे खणो। सुभान अल्लाह। मञो था न? ॾाढे चओ ज़ोर सां। हज़रत बादशाह पीर रहमतुल्लाह अलैह जमल सकरात जे टाइम ते हिन दुनिया जे तख़्ते तां लाॾाणे वारो वक़्तु आयो आहे। पाण हिन जहान मां वफ़ात फरमाइनि था। पाण पंहिंजे साहबज़ादे हज़रत अब्दुल रज़ाक खे सॾु फरमाइनि था। अब्दुल रज़ाक जी मुंहिंजा बाबा, अॼु मां तोखे वसीयत बि कयां थो, अमानत बि तुंहिंजे हवाले कयां थो। जी मुंहिंजा बाबा, अॼु ताईं तव्हां घणो ई नवाज़ियो आहे। अव्हां जो शरफ़, अव्हां जी मेहरबानी, अव्हां जूं दुआऊं मूंसां शामिल हाल रहियूं। हज़रत पीरान पीर जा ॿ साहिबज़ादा, ॿिया त सभई वली हुआ, पर हिकिड़ो ख़्वाजा अब्दुल वहाब रहमतुल्लाह अलैह, ॿियो हज़रत ख़्वाजा अब्दुल रज़ाक रहमतुल्लाह अलैह। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जे फ़ुयूज़ो बरक़ात जा बिल्कुलु उन जा सही जाइ नशीन हुआ। वॾो हो ख़्वाजा अब्दुल रज़ाक, उनखे फरमाइनि था अब्दुल रज़ाक जी क़िबला, मां हिकिड़ी तोखे वसियत बि कयां थो, हिकिड़ी अमानत बि तोखे ॾियां थो, उनखे संभाले रखजांइ। साईं कहिड़ी वसियत आहे, कहिड़ी अमानत आहे? पाण फरमाइनि था हीउ जेको मुंहिंजो चोलो आहे, जंहिंमें मुंहिंजो ख़ुदा जे ज़ात सां विसाल थियण वारो आहे, जंहिं लिबास में अल्लाह जो मानो अल्लाह सां मिले, उहो लिबास बि बरकत वारो, उहो लिबास बि बरकत वारो। ही मुंहिंजो चोलो मुबारक आहे, ही मुंहिंजो लिबास मुबारक आहे, ही मुंहिंजो जुब्बो मुबारक आहे। मां हाणे दुनिया मां लाॾाणो फरमायां थो, मुंहिंजे गुस्ल ख़ाब में मुंहिंजो ही चोलो मुबारक वेड़े साडे रखी छॾजां, महफ़ूज़ कजां, पंहिंजे पुट खे वसीयत कजां। तूं वरी पुट जे पुट खे चइजां, उहो उन्ही खे वसीयत करे, उहो उनखे वसीयत करे। टाइम ऐं तारीख़ बि तव्हांखे ॿुधायां थो। मूंखां 500 साल बाद में सरहंद शरीफ में हज़रत शेख अहमद सरहंदी रहमतुल्लाह तआला अलैहि, जेको ख्वाजा अब्दुल अहद जे घर में पैदा थींदा, ही मुंहिंजो चोलो उन्ही खे अमानत ॾिजां ऐं मुंहिंजा सलाम पहुचाइजां। ओ अब्दुल रज़ाक तोखे ॿुधायां थो, इहो शेख अहमद सरहंदी रहमतुल्लाह अलैहि जो सही माना में जाए नशीन हूंदो। गौसल आज़म जो फैज़ किथे न आहे, जो पूरी दुनिया में आहे। ज़ोर सां ॻाल्हायो, चओ किथे आहे? खुली खुली चओ किथे आहे? पूरी कायनात, पूरे जहान में आहे। त हज़रत पीरान पीर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, जीअं मुंहिंजो फैज़ सॼे जहान में आहे, ईअं मुंहिंजे लाइ उहा हस्ती जंहिंजे लाइ ख़ुशख़बरी बि ॾियां थो, पहिरियाण बि उन्हनि जे लाइ मोकिलियां थो, उहो बि सॼे जहान जे लाइ फैज़ खे, अल्लाह जे दीन खे, महबूब जे सुन्नत खे, रसूलुल्लाह जे पाक शरीयत खे ईअं दुनिया में नए सिर ज़िंदा कंदो। मां मुहय्यद्दीन आहियां, इहो शेख अहमद सरहंदी मुहय्य सुन्नत हूंदो। मूं रसूलुल्लाह जे दीन खे ज़िंदा कयो, मुंहिंजो लक़बा मुहय्यद्दीन। छा बाबा सभई चओ? दीन खे जीआरण वारो। ऐं दीन जो रूह छा आहे? दीन जो रूह सुन्नत आहे। चओ छा आहे दीन जो रूह? दीन जो रूह सुन्नत आहे। पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था, मां जीअं मुहय्यद्दीन आहियां, त मुहय्य सुन्नत जेको हूंदो, उहो हज़रत शेख अहमद सरहंदी रहमतुल्लाह अलैहि ईंदो ऐं दुनिया में ईंदो। पाण फरमाइनि था त जग ॾिसंदो। मुड़सनि जूं ॻाल्हियूं मुड़स ॾिसंदा। मुड़सनि खे ख़बर पवंदी त हिन अल्लाह जे बानल छा, कहिड़े नमूने सां, कहिड़े अंदाज़ सां मुंहिंजो सिलसिलो हलायो आहे। ख़ुदा जो कसम आहे, उहो 500 साल ताईं पहिरियाण मुबारक गौसल आज़म जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ख़ानदान में महफ़ूज़
ऐं मौजूद रहियो आहे। हिन महिल मूंखां नालो विसरे थो। आख़िर में जंहिं साहिबज़ादे जे हथां उहो सरहंद शरीफ़ में मिलियो आहे ऐं सलाम मिलिया आहिनि। तव्हांखे पीरान पीर जा सलाम क़बूल हुजनि ऐं ही पहिराण मुबारक आहे जेको असांजे ॾाॾनि जे ॾाॾे पढ़ल ॾाॾे पीरान पीर तव्हां लाइ रवानो फरमायो। इन मां मालूम थियो त जंहिंजे लाइ गौस पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु ख़ुशख़बरी ॾे पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जंहिंजी बशारत ॾे हज़रत अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि जंहिंजे लाइ त मूंखां बाद में जवान अचे थो जेको अहिड़ो कमु करे ॾेखारींदो जो पूरे हिंदुस्तान में त छा पर पूरी दुनिया में मुंहिंजे रसूलुल्लाह जी सुन्नत खे ज़िंदा फरमाए छॾे। ऐं वाकई उन्ही मर्द मुजाहिद उहा महबूबन अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी बशारत खे सच करे ॾेखारियो जो पाण अहिड़े अंदाज़ में नबी करीम जे दीन जी ख़िदमत फरमायूं जो मुजाहिदा वक़्त जा बादशाह झुकी विया पर ही फ़क़ीर न झुकियो। ॿियो हिकिड़ो ख्वाजा अहमद जान तमाम वॾो कामिल वलीउल्लाह ईरान जे इलाइक़े में थी गुज़रियो आहे। उन जूं बि हज़ारे करामतूं आहिनि। उन ख्वाजा अहमद जाम रहमतुल्लाह अलैह उन्हीं बि पंहिंजे महफ़िल ऐं मजलिस में फरमायो ओ मुंहिंजा मुरीदो मूंखां 200 साल बाद में सरहंद शरीफ़ में हज़रत शेख अहमद सरहंदी रहमतुल्लाह अलैह अचण वारो आहे ऐं अवां मुरीदनि खे ॿुधायां थो जॾहिं उहो अचे त मुंहिंजा तरीक़ा फिटा करे सभई उन्ही सां शामिल थी वञिजो। अल्लाह अकबर कबीरा। कई अल्लाह जा कामिल वली कई अल्लाह जा सालिह माना कई अल्लाह पाक जा गौस खुतब वली अल्लाह जे कामिल माने हजरत ख्वाजा अहमद सरहंदी रहमतुल्लाह अलैह हजरत मुजद्दिद मुनव्वर अल्फसानी रहमतुल्लाह अलैह जी ख़ुशख़बरियूं ॾींदा विया। ऐं तव्हांखे इहो बि ॿुधायां त रुगो वलीअनि ख़ुशख़बरियूं कोन ॾिनियूं आहिनि मुस्तफ़ा करीम बि इशारतनि पाण इशारत ॾेई छॾी आहे। मशहूर हदीस आहे रसूलुल्लाह जी उलमा जी जमात वेठी आहे। मुंहिंजी हिन ॻाल्हि खे नोट कनि मौलवी घणो करे तजस्सुस कंदा आहिनि जोचींदा आहिनि सोचींदा आहिनि। सोचो मौलवियो मां उनखे दावत ॾियां थो। रसूलुल्लाह जी मशहूर हदीस पाक आहे जंहिंमें पाण फरमाइनि था त हर 100 साल खां बाद में हिकिड़ो शख़्स पैदा थींदो आहे मुंहिंजे उम्मत में जेको मुजद्दिद हूंदो आहे। मुजद्दिद उन्ही खे चइबो आहे जेको नए सिर दीन जी तजदीद करे दीन खे आबाद कंदो आहे। हर 100 साल खां बाद में 100 साल हिकिड़ो गुज़रंदो वरी ॿिए 100 साल में ॿियो ईंदो 300 साल में टियों ईंदो चोथे 100 साल में चोथो ईंदो ऐं उन मुजद्दिद जो अहिड़ो फैज़ ऐं असर हूंदो आहे जो 100 साल ताईं उन जो असर हलंदो आहे। पीर सईं रोज़े वारा सैयदना व मुर्शिदना पीर सईं मोहम्मद राशिद रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हा अबा कंहिं कामिल वलीअ जी सुहबत कंहिं कामिल वलीअ जी बैयत कंहिं कामिल वलीअ सां हथ मिलाइण वासीग नाग जे डंग जे मिसल आहे। थकिजी त कोन पिया आहियो न मां त बाबा हाणे शुरू थियो आहियां। सम्झो था वासीग नाग ॿुधो अथव वॾो ख़तरनाक नाग आहे। जोगी जॾहिं हुनखे फासाईंदा आहिनि पोइ किसा कहाणियूं हुन लाइ सच आहे त कई सवे ढेर अॻु में पंहिंजे आॾो रखंदा आहिनि छेड़नि जा हिकिड़ो हिते ॿियो फरलांग ते ॿियो फरलांग ते पोइ जिथे वासीग नांग हूंदो आहे उनखे फासाइण जे लाइ कोशिशि कंदा आहिनि। पोइ जंहिंमहिल हुनखे ख़बर पवंदी आहे त मूंखे फासाइण लाइ अचनि था उहो वासीग नांग फूक जो ॾींदो आहे त फूक ॾियण सां उहे समूरा छेड़नि जा ढेर सड़ी वेंदा आहिनि। अहिड़े तरीक़े सां कई बार इहो अमल करे करे हुन नाग खे जॾहिं जोगी थकाईंदा आहिनि पोइ थक ॾियण खां पोइ हुनखे पकड़ींदा आहिनि। हुन वासीग नाग जो थक अहिड़ो आहे जो जंहिंखे हिकिड़ो दफ़ो लॻो सो चुरंदो ई कोन। पीसे रोज़े वारा फरमाइनि था त अल्लाह जे कामिल अकमल वलीअ जी बैयत या उन सां हथ में हथ मिलाइण या उन्हनि जी सोबत वासीग नाग जे धक जे मिसल आहे।
खलीफ़े महमूद कड़े वारे पुछो क़िबला असांखे सम्झ में ॻाल्हि कान आई, सम्झायो वासी न मारे छॾींदो, ख़ुदा जे वलीअ जी कहिड़ी हा करामत तव्हां ॿुधायो था। पाण फरमाइनि था मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾिनो आहे त वासी नाग जो धक असर कंदो आहे। जेकॾहिं हुनजी हयाती हूंदी त उन नाग जे ज़हर मां बची वेंदो, पर उहो ज़हर आख़िरी ज़िंदगीअ में मरण वारे टाइम ते वरी उथली पवंदो आहे। उहो ज़हर जिस्म मां वेंदो कोन्हे को, उनजो मौत थींदो आहे उन वासी नाग जे ज़हर मां। या त थधे ते उफट मरी वेंदो, या जे बची वेंदो त आख़िरी हयातीअ में उहो ज़हर वरी उथलंदो आहे। कंहिं कामिल जी सोहबत बि इहा हूंदी आहे जो या त हुनखे पहिरीं नज़र सां वासिल बिल्लाह करे छॾींदो आहे, पर जे पहिरीं नज़र सां वासिल बिल्लाह न थियो हूंदो उन वलीअ जी सोहबत जो असर हूंदो। एतिरो ज़रूर थींदो जंहिंमहिल मरंदो त मरण जे टाइम ते हुनखे अलाह सही ईमान जी दौलत नसीब फरमाईंदो। अल्लाह वारा जी सोहबत अहिड़ी शइ आहे जो जंहिंखे हिकिड़ो दफ़ो लॻे उनखे बदबख्त कोन बणाईंदी आहे, उनखे नेकबख्त बणाईंदी आहे। रब्बुल आलमीन जी ज़ात शाहिद आहे। इमाम रब्बानी रहमतुल्लाह अलैह जे फयूज़ व बरकात जब नज़र थी कजे अकुल हैरान आहे। ऐं सदुल तालीम ऐन रसूलुल्लाह जी शरीयत मुताबिक़ हुई। पाण दुनिया जे तख़्ते ते तसव्वुफ़ जे इस्तिलाह में हिकिड़ी नई शइ ईजाद फरमायूं जेके उन ज़माने जा आरिफ, आलिम, सूफ़ी, दरवेश, वली, गौस, कुतुब जेके बि हुआ उहे सभु हैरान रहिजी विया। रुगो हैरान कोन रहिया बल्कि सभिनी इमाम रब्बानी जे कदमनि ते हथ रखी चयो क़िबला असां अॼु ताईं ग़लती ते हुयासीं, तव्हां जेका हीअ ॻाल्हि कई असां सही फरमाई। उहा कहिड़ी ॻाल्हि हुई अचो तव्हांखे मां ॿुधायां। अॻे जेके बि दरवेश हा हज़रत इमाम रब्बानी खां अॻु में उहे चवंदा हा बाबा शरीयत जेका आहे शरीयत छा बाबा तव्हां चई ॿुधायो? शरीयत उहा जेका आहे सा कांच जे मिसाल आहे। छा जे मिसाल आहे? शरीयत कांच जे मिसाल आहे। उन खां पोइ वरी आहे तरीक़त। उहा तरीक़त जेका आहे सा उहा वरी हिन कमीस जे मिसाल आहे। शरीयत तरीक़त वरी हक़ीक़त। हक़ीक़त जेका आहे सा उहा चादर जी मिसाल आहे जेका जिस्म खे वेढ़बी आहे। पर जेका मार्फत आहे उहा मार्फत जेका आहे सा मथे जो ताज। हाणे सभिनि खां शान जो मथे थियो बाबा ज़ाहिर में आके सम्झ आऊंदी कान्हे असां कंहिंजो शान मथे थियो बाबा ज़ाहिर में। हज़रत इमाम रब्बानी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था ग़लता 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 शरीयत खे तव्हां कांच था चओ। ॿियनि ॻाल्हियुनि खे बाद में बयान करे अवां मार्फत खे मथे जो ताज था सॼो। पर जे मां अहमद सरहंदी खां पुछो था त असांजे लाइ मथे जो ताज मुहम्मद करीम जी शरीयत पाक आहे। जंहिं वटि शरीयत हूंदी उन वटि तरीक़त हूंदी, जंहिं वटि शरीयत हूंदी उन वटि मार्फत हूंदी, जंहिं वटि शरीयत हूंदी उन वटि हक़ीक़त हूंदी। अवां शरीयत खे हेठि था कयो पिया, पर जेकॾहिं मुंहिंजे ज़ुबान सां ॿुधणु चाहियो था त शरीयत पाक ई सभिनी तरीक़नि जो सरताज आहे। मथे जो ताज आहे त रसूलुल्लाह जी शरीयत आहे। खिलाफ़े पैगंबर कसे रह गुज़ीद हरगिज़ बमंज़िल न ख्वाहद रसीद। रसूलुल्लाह जे तरीक़े खां जेको बि ॿार वेंदो मंज़िल ते कोन पहुचंदो। जेकॾहिं हक़ीक़त ते पहुचणो आहे त मुहम्मदी तरीक़े सां पहुचणो आहे। अबा तोखे सभिनि ॿार ॾिनो आहे छा रुगो अकेलो तूं पियो नारा हणी? हे चोथों दफ़ो आहे तूं पियो रड़ियूं करियूं ॿिया सभु चुप कयो वेठा आहिनि। छा भला तूं सभिनि जो नुमाइंदो आहे छा? बसि करे ॿुध कंहिंखे ॻाल्हाइणो त
सला शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिही अजमईन। जाओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह से जेको फरमानो सुमस्तकामू साबित कदम रहा उन जो तव्हांखे मिसाल ॿुधायां। पर हाणे उहो बाद में अॻ में जवान जे अचण जी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां। जमल हज़रत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल्फसानी जंहिंजी हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह 500 साल अॻ में ख़ुशख़बरी ॿुधाई। ख्वाजा अहमद जाम रहमतुल्लाह अलैह 200 साल अॻ में ख़ुशख़बरी ॿुधाई। ओ अल्लाह जो वली जमल मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो पंहिंजे अबे ऐं अम्मा जे घर आयो आहे। हुन ख़ुदा जे वलीअ जे रूह मुबारक जी आमद जिस्म में थी आहे। जिस्म शरीफ सां दुनिया जे तख़्ते ते जीअं जो पाण तवल्लुद फरमायो अथव उन जो असर इहो थियो आहे जंहिं राति पाण ख़ैर जो ॼमल था पूरे हिंदुस्तान मां साज़ सुरूज़नि जा आवाज़ बंदि थी वञनि था। दोलारी दोल वॼाए हथ हणे आवाज़ अचे ई कोन। सारंगी वारो डंडे खे घुमाए मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो आवाज़ अचे ई कोन। चंग वारो चंग वॼाए बाजे वारो बाजो वॼाए जेके बि दुनिया जा साज़ आहिनि चंग वॼाइण वारो दुहल वॼाइण वारो समूरा साज़ राज़ वॼाइण वारा जो कुझु बि वस करे छॾियो पर मुंहिंजा दोस्त कहीं बि साज़ मां आवाज़ न पियो अचे। दिल्ली में भी आ ॻाल्हि आहे, अहमदाबाद बड़ौदा में भी आ ॻाल्हि आहे, बम्बई में भी आ ॻाल्हि आहे, ऐं असांजे सिंध मुल्क जी भी आ ॻाल्हि आहे। मुग़लनि जो दौर हो, पूरे मुल्क में साज़ जो आवाज़ बंदि थी वियो। जेकॾहिं कंहिं हिकिड़ीअ जाइ ते बंदि थिए त माण्हू चवंदा बाबा हिन जो साज़ कंहिं मुंडियो आहे। छा कयो अथसि? मुंडियो आहे। ये जोगी घणो करे मुरलियूं वॼाईंदा आहिनि, माण्हुनि खां पैसा वठंदा आहिनि। पोइ चवंदा हरे भेणा मुंहिंजी मुरली खे कंहिं मुंडरे छॾियो आहे, कंहिं आयत पढ़ी आहे, कंहिं सूरत पढ़ी आहे, पोइ कूड़ियूं फूकूं पियो ॾींदो आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो इहा कूड़ न हो बल्कि हक़ीक़त हुई। नतीजो निकितो जो पूरे मुल्क में किथे बि साज़ जो आवाज़ कोन पियो आयो। तो ख़बर ॿुधी मूं ॿुधी हुन ॿुधी इहा ॻाल्हि फिरंदे फिरंदे वक़्त जे बादशाह वटि आई। से साज़ नथो वॼे। अॼु 8 ॾिहाड़ो थी वियो आहे, पूरे मुल्क मां साज़ जो आवाज़ ख़तम थी वियो आहे। उन जादूगर घुराया, जोगी घुराया, टिपणा घुराया, धारे वारा घुराया, फ़क़ीर बि घुराया। चओ सुभान अल्लाह। सभिनी खे जे बाबा पंहिंजो फन लॻायो, ॾिसो छा ॻाल्हि आहे। धारे वारा ढारो हणी चवनि था असांखे ख़बर कान थी पवे। टिपणा पंहिंजा टिपणा लॻाए पढ़ण लॻा चवनि था असांखे ख़बर कान थी पवे। जादूगरनि पंहिंजो ज़ोर लॻायो चवण लॻा असांखे का ख़बर कान थी पवे। जेतिरा बि वस हुन कया कई कंहिंखे ख़बर कान पई। हिकिड़ो अल्लाह जो सारियो मानो महफ़िल में वेठो हो। उन्हीं बादशाह खे चयो बादशाह सलामत ॿी त ख़बर कान थी पवे पर हिकिड़ी मूंखे रूहानी तरह ख़बर पई आहे। को पाक रूह आलम अरवाह खां अम्मा जे पेट में हुयो, उहो मुद्दो पूरो करे हाणे जिस्मानी सूरत में हिन सरज़मीन ते आयो आहे। उन पाक रूह जे अचण जे करे पूरी दुनिया मां बिदअत जो नालो मिटिजी वियो आहे। जो त साज़ शरीयत में हराम आहे, हराम शइ खे उन रूह अची ख़तम कयो आहे। उन बादशाह चयो भला एतिरो त ॿुधाए उहो कहिड़े इलाइक़े में पैदा थियो आहे। बादशाह खे चई तोखे ॿुधायां थो त उहो सरहंद शरीफ़ में आयो आहे। सुभान अल्लाह कान कई खुली खुली ज़ोर सां सुभान अल्लाह। तॾहिं त फिदाई साहब चवंदो आहे भली जायूं मायरूं सदियूं सालिहनि माशर जे मैदान में उन्हनि ॾाज मिलनि बाक़ी ॿियनि वेचारनि त ओजा ॻाह वॼाया कया।
उन कामिल अकमल वली जी निगाह ता कुर्बान वञा। खुदा जो कसमा संदन कश्मीर में मुरीद हूंदा चओ सुभान अल्लाह। अफगानिस्तान